जी नाज़रीन, समूरी सिंध जियां गढ़ी हसन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बि बरसाति तबाही मचाए छॾी आहे। काफ़ी हंधनि ते जेके आहे त नुक़सानात थिया आहिनि ऐं जेके आहे सवें घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ऐं अहिड़े ई हिकिड़े ॻोठ में मौजूदु आहियूं, ॻोठ अब्दुसत्तार खोसो। हुते बि जेके आहे त काफ़ी कचा घर जेके आहे त ड्रही पट पइजी विया आहिनि। हितां जा ॻोठाणा जेके बरसाति मुतासिर आहिनि उहे खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। ऐं DC जेकोबाद या मुख़्तियार कार ठुल्ह तरफ़ां या जेके सिंध हुकूमत तरफ़ां जेका रिलीफ कमेटी आहे ऐं जेका इमदाद आई आहे बरसाति मुतासिरनि लाइ, उहा हिन वक़्त ताईं हिते जेके आहे त नाहे पहुती। हिते असां कुझु ॻोठाणा मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे इन बाबति छा था ॿुधाइनि। अवां ॾिसी सघो था, ॻोठ असांजो सॼो ॿुॾल आहे। असांजो घर सॼा ड्रथियल आहिनि। हे पाणी वग़ैरह सॼो असांजे घर में बीठो आहे। अॼु ताईं कंहिं बि असां ॾे आयो नाहे। ॾिसो साम्हूं तव्हांजे असांजा सॼा घर ड्रथियल आहिनि। असांजा माल वग़ैरह सभु ईअं पधर ते पिया आहिनि। कोई अॼु ताईं असां ॾे अची न सघियो। असां जेका बि अमलदार आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त असां सां मदद करनि। बरसाती आसमानी बारिशनि वॾी तबाही मचाए छॾी आहे पूरी सिंध। जीअं असां वटि बि हिते असांजा ई घर बिल्कुलु बरसाति जे सबबु ड्रही पट थी विया आहिनि। असां सरकार जे तरफ़ां जेका इमदाद आई आहे असां उन जे इंतज़ार में उमेदूं रखी वेठा आहियूं। लेकिन हिन महिल ताईं चूंडियल नुमाइंदा हितां जो DC या मुख़्तियार कार उन जे तरफ़ां कोई बि असांखे इमदाद फ़राहम न कयो वियो आहे। असांजे मंज़ूरी नज़र जेके बि आस पास में ॻोठ वग़ैरह आहिनि जेके के हक़ीक़ी बि मुतासिर न आहिनि, ॿोर मुतासिर, उन्हनि खे इमदाद मिलियो आहे। लेकिन जेके हक़ीक़ी मुतासिर ॿोर मुतासिर आहिनि उन्हनि खे इमदाद फ़राहम न कयो वियो आहे हिन महिल ताईं। असां सरकार खां, मुख़्तियार कार खां ऐं DC खां इहा अपील कयूं था त हिते जेके आसमान तले वेठे इंसान वेठा आहिनि जंहिंजा घर ड्रही पट थी विया आहिनि, उहे इमदाद जे उमेदु रखियो वेठा आहिनि हवा में। ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हिन महिल ताईं न कंहिं असांजो को सहारो लधो आहे, न कंहिं असां वटि हिते कोई क़दम खणी असां को पुछणु आयो आहे, न वरी हिन महिल ताईं कंहिं असांखे इमदाद बि फ़राहम कयो आहे। चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि उहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे जेको आहे सो इमदाद ॾेई रहिया आहिनि। हक़ीक़ी ॿोॾ मुतासिर जेके बि माण्हू आहिनि उहे हिन महिल ताईं इन इंतज़ार में वेठा आहिनि। उन्हनि खे सरकार जे तरफ़ां कोई बि फंड फ़राहम न कयो वियो आहे ऐं न ई उन्हनि खे का इमदाद मिली आहे, न ई उन्हनि जो को सरकारी माण्हू हिते को दौरे ते आयो आहे, न ई उन्हनि वरी हिते अची ग़रीबनि सां का हमदर्दी कई आहे। इन जे करे असां मुतालबो कयूं था ऐं असां अपील कयूं था DC खां ऐं मुख़्तियार कार ठुल्ह खां जेको आहे सो ॿियनि ॻोठनि जीअं ॿियनि मुतासिरनि जीअं बि हिते ॻोठ अब्दुसत्तार खोसे में जेके आहिनि बरसाति तबाही मचाए छॾी आहे। हिते बिल्कुलु सैलाब आयल आहे। पाणी जो मंज़र ॼण त हिते ई दरिया हली रहियो आहे। हिते सारियालो फसल बि मुकमल तबाह आहे। जेके बि ग़रीब हारी पंहिंजो साल हा मज़दूरी करे इन खे जेको आहे सो पोखे करे पंहिंजो पेट पालन कंदा आहिनि। अॼु उहे सालनि जूं हिननि जूं उमेदूं बरसाति जे सबबु उन जे पाणी जे सबबु तबाह थी चुकियूं आहिनि। तंहिंजे करे असां उन्हनि खे अपील कयूं था त ग़रीबनि जी अची इमदादी मदद कयो वञे। बरसाती सैलाब तबाही मचाए छॾियो आहे। ईअं असांजी ॻोठ खे बि तबाह करे छॾियो आहे बरसाति। ऐं ओस पासे जे बंदनि खे भञी करे असांखे हथ सां ॿोड़ियो वियो। ऐं इलाइक़े नज़दीक अधु किलोमीटर ॻोठ आहे, उहो पाणी खां बचियलु आहे। ऐं उते खीमा वीमा ॾिना विया आहिनि। DC ऐं चूंडल नुमाइंदा MP डॉक्टर सोराब सरकी, DC ऐं SDM ठुल्ह ऐं मुख़्तियार कार मनपसंदि माण्हुनि खे फंड ॾिनो थो वञे। पर हिते खुले तले ज़मीन आसमान ते माण्हू वेठा आहिनि, पर उन्हनि खे इहा ई शइ नज़र नथी अचे त हीउ ॻोठ सैलाब में आहे या न आहे। ऐं जेके फंड गवर्नमेंट जे तरफ़ां आयल आहे खीमा वग़ैरह, अञा ताईं असां वटि को बि अहिड़ो सामान न आहे पहुतो। असां गवर्नमेंट खां अपील था कयूं त असांखे जल्द जल्द इहो शइ फ़राहम कई वञे। अवी हितां जे ॻोठ वासियुनि जूं ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हिननि जा जेके कचा जुगा हुआ उहे ड्रही पट पइजी विया आहिनि। ऐं हीअ जेके आहे त खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणिजी सरकार जे सहायता जी मुंतज़िर आहिनि। हिननि DC जेकोबाद ऐं मुख़्तियार कार ठुल्ह समेत चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां अपील कई आहे त जेके हिननि जे ॻोठ में जेके घर ड्रथा आहिनि, सरकारी जेको राशन आयो आहे, टेंट वग़ैरह आया आहिनि, त उन्हनि में जेके आहे त हिननि खे फंड ॾिनो वञे त जीअं हिननि जो जेके आहे त हिननि जी बेचैनी ख़तमु थी सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।